ख़बर शामिल कयूं पिया जुडो खां। जुडो में NTS टेस्ट पास उम्मीदवारनि जो ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। 2013 में उस्तादनि जी भर्तीअ लाइ NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि अब्दुल हकीम लिगारी, लाला गुलाम रसूल, वसीम कायम खानी, शफ़क़त मुबीन, अली अकबर होतो ऐं ॿियनि गॾिजी मीडिया सेंटर जुडो आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हुननि चयो त 2013 में NTS टेस्ट पास कई हुई, पर सिंध सरकार असांखे मास्तरीअ जा आर्डर जारी न कया। हाई कोर्ट जे हुकुम बावजूद असांखे 9 सालनि खां वेटिंग लिस्ट में रखियो वियो आहे, जंहिं करे केतिरा ई नौजवान बेरोज़गारी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिन वक़्तु IBA टेस्ट ॾींदड़ उम्मीदवारनि खे सिंध सरकार रिआयत ॾेई 40 मार्कुनि ते पास करे भर्ती करण जो फ़ैसिलो कयो आहे, जेको सिंध सरकार जी तालीम दुश्मन पॉलिसी आहे, जंहिंखे असां हरगिज़ क़बूल न कंदासीं। उन्हनि वज़ीर आला सिंध ऐं सूबाई वज़ीर तालीम खां मुतालबो कयो त नोटिस वठी असांखे जल्द ऑफर आर्डर जारी कया वञनि। ॿी सूरत में वज़ीर आला हाउस आॾो सख़्त एहतजाज कयो वेंदो। रिपोर्ट करे रहिया अब्दुल गफूर कोलाची, बे न्यूज़ जुडो।